आ खुशबू निराली मदीने मिठे दी आ खुशबू निराली सिंघी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां सिंघी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जे ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत मदीने जे ख़ारिक जी लज़्ज़त ऐं बरकत चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां। ॿ हदीसूं इमामुल अंबिया साईं जन जे हूंदे हिकिड़ो सहाबी किरी पियो चईं मुंहिंजे सीने में सूर किरी पई ॿिनि साहबनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे अर्ज़ कयो त मुंहिंजा सोना फलाणे साहबीअ खे सीने में सूर थी पियो आहे बेहोश थी पियो आहे किरी पई साईं जन आया अची उनजे सीने ते पंहिंजो हथ मुबारक रखी करे पाण फरमायो त हिन मुंहिंजे साहबीअ खे दिलि जी तकलीफ़ थी पई आहे थोरो तवजो दिलि जी तकलीफ़ थी पई आहे पाण फरमायो त हिनखे हकीम ॾे खणी वञो हकीम खां हिन जो इलाज करायो वरी ईअं चई पाण फरमायो त हकीम खे जुगाए त मां मुहम्मद करीम जे शहर मदीने जी अजवा खार खखड़ीअ समेत हिन दिलि जे मरीज़ खे खाराए अॻु हकीम ॾे खणी वञो हकीम खे जुगाए त वरी मदीने जी खारक अजवा हिकिड़ी काली खारक ॿ क़िस्म हुन जा थोरी डिघी विकिड़ी आहे हिकिड़ी वरी गोल नंढी खारक मदीने पाक जी आहे पाण फरमायो त इहा हकीम खे जुगाए त खखड़ीअ समेत उनखे खाराए ऐं इहो किताबनि लिखियो आहे त इहा दुनिया में पहिरियों दफ़ो दिलि जे तकलीफ़ जी तशख़ीस जंहिंखे चइजे सुञाणप जंहिं कजे उहा इमामुल अंबिया फरमाई दिलि ते हथ रखी अना हिते तव्हां ईसीजी कढायो था इको करायो था हितां करियो ख़बर थी पए त दिलि इमामुल अंबिया हिन सीने ते हथ रखी करे पाण फरमायो त हिन मुंहिंजे साहबीअ खे दिलि जी तकलीफ़ थी पई आहे ऐं जल्दी हिनखे हकीम ॾे खणी वञो हकीम खे जुगाए त मदीने जी खार कजवा हिनखे खखड़ीअ समेत खाराए तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त दिलि जे मरीज़ जे लाइ मदीने पाक जी खजी खारक अजवा उहा खखड़ीअ समेत कुटे करे उन ई खारक सां मिलाए करे उन मरीज़ खे खारायो इंशाअल्लाह रसूलुल्लाह जे इन फरमान मुताबिक़ इंशाअल्लाह दिलि जो मरीज़ ठीक थी हिकु रवायत ॿी पाण फरमायूं त मां अल्लाह ताला मां जंहिं शहर मदीने में आयो आहियां इन में हिकिड़ी खजी अल्लाह ताला जन्नत मोमिननि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनी आहे ईअं अचे थो उहा पाण फरमायूं त अजवा खार इहा जेके ॾसां साईं जन फरमायो त जंहिं सुबुह जो मोमिन कलमे पढ़ंदड़ अजवा जा 7 दाणा खाधा तॾहिं जादूअ जो उरूज हुयो जादूअ जो ज़ोर हुयो साईं जन फरमायो त जंहिं मदीने जी खारक कलमे पढ़ंदड़ खाधी सुबुह जो 7 दाणा खाधा इमामुल अंबिया फरमायो त शाम ताईं उन मुंहिंजे उम्मतीअ ते न जादू असर कंदो न ज़हर असर भले ज़हर पीए ज़हर नांग खाइण मुंहिंजे साईं फरमायो त उन ते ज़हर न कंदो जंहिं उम्मतीअ 7 दाणा सुबुह जो खाधा शाम ताईं गारंटी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक इहा आहे मदीने पाक जी खार अजवा अल्लाह को दुआ तो कयां अल्लाह ताला उते वञी करे सभिनी खे नसीब फरमाईंदो आहे न शाइर शेर में अजीब ये ॻाल्हि कई छा चई मदीने मिठे जी आ खुशबू निराली सिंघी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जी खारक जी लज़्ज़त ऐं बरकत मदीने जे खारक जी लज़्ज़त ऐं बरकत चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां चखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां मदीने जे साईं जे दुआउनि जे सदके हर चीज अनमोल थी पई आ मदीने जे साईं जे दुआउनि जे सदके मदीने जी हर चीज अनमोल थी पई मदीने जे साईं सगोरे सां चाहत मदीने जे साईं सगोरे सां चाहत रखी जिने ॾिठी आ मज़ो पुछ उन्हनि खां रखी जिने ॾिठी आ